अदा अदा गोठ तरफ़ पुलिस जी मोबाइल पई अचे। अरे भजंदो त ईअं थो अची, पुलिस थी अचे या राकास थो अचे। मूंखे त पक हुई त असांजे मथां केस दाख़िल ज़रूर थिए, पर पुलिस अचण में एतिरी देर छो कई? मां रईस शाहनवाज़ जे बंगले ते हलां थो। मां उते मुराद खे घुराईंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, ज़िंदा वापसि न वञे। आख़िर तूं मूंसां हुन खां छो पई ख़तरे? तोखे चयमि न ई मिलण जो मुनासिब वक़्तु न आहे। तोखे मिलण लाइ मां पाण फोन कंदसि। छा तोखे नथो लॻे त मां रोज़ विख विख तोखां परे पई थींदी वञा? तूं पंहिंजे पाण खे अजायो थी अकेलो भाई सोट, तुंहिंजे वजूद खे मज़बूत बाहुनि जे घेरे में रखियो आहे, जेके तोखे पाण खां करीब परे थियण कोन ॾींदा। पोइ छो तोते उदासी जा पाछा छाइजी विया? ख़तम करे छॾ उन ख़ौफ़ खे जेको तुंहिंजो वजूद में अची वियो।